अल्हम्दुलिल्लाहि नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुअमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिलहु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बादु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल कलामिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस्समीउल बसीर। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। दिल जी मोहब्बत सां दुरूद शरीफ। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अज 8 मार्च 2020 हज़रत मौलाना रज़ा मोहम्मद मीरानी साहब जी दावत ते छेड़ी जी भरसां अल्लाह ताला ही मौक़ो नसीब फरमायो। मीरानी साहिबन जे ॻोठ जे अंदर अज अल्लाह जे क़ुरान जी रहमत जी बरसात आहे। दुआ है त अल्लाह ताला जमी मुसलमानन के क़ुरान मजीद सां मुहब्बत इश्क प्यार नसीबता फरमाए। चूँकि रजबुल मुरज्जब जो महीनो हुजूर जे मेराज जो महीनो आहे। अज़ीज़ो मेराज सभिनी नबियन के थियो आहे, पर असांजे नबी मिठड़े मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहिड़ो मेराज कंहिंखे बि नसीब न थियो। थोड़ो वेझा सुरी अचो, जेॾा वेझा ईंदो एॾी अल्लाह जी रहमत वेझी ईंदी। कंहिं नबीअ खे मेराज बाहि जे आड़ाह में थियो आहे, कंहिं नबीअ खे शुरीअ जे हेठां, हज़रत इब्राहीम खलील खे बाहि जे अंदर, ज़ालिम निमरूद हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम के बाहि में उछलायो तो सड़ी वेंदो, पर रब साईं बाहि के गुलज़ार बणाए छॾियो। निमरूद जी न्याणी मथों चढ़ी करे बंगले खां तके थी त इब्राहीम त सड़ी वियो हूंदो, पर अंदर ॾिसे त बागन में थो घुमी। ऐं रब साईं बाहि खे हुकुम करे छॾियो, कुल या नारु कूनी बरदऊं व सलामन अला इब्राहीम। बाहि हज़रत इब्राहीम जे मथों थधी थी वञे, पर एॾी थधी बि न जो हज़रत इब्राहीम खे थधि लॻी वञे, मोतदल मौसम बणिजी वञे। तफ़सीरन में अचे तो जड़े भी किस्म जी उन काठी गड करे जंहिंखे बाहि ॾिनो हो, उहा काठी, उहे गुल, उहे मेवा झले बि रही थी। अंब जी काठी त अंब झलियूं बीठी आहे, केलो आहे त केलो, ॾाढ़ूं आहे त ॾाढ़ूं, गुल गुलज़ार लगी विया। हज़रत इब्राहीम पट्टे पियो खाए त मथों जो न्याणी जो तकियो तो निमरूद जी न्याणी जी दाह निकरी वई। जंहिं दुश्मन खे अबे बाहि मोछलियो हो त जीअरो जन्नत में थो घुमे।
बेअख्तियारी जुबान मो निकरी वस ला इलाहा इल्लल्लाह इब्राहिम खलीलुल्लाह। अजीजो मार्ज कमते न बाह जे आड़ा में हजरत इब्राहिम के रब जो मेराज रब जो दीदार थियो। हजरत इस्माइल नबी छुरी जे हेठों अबे जे हथों तो कुसजे पर रब जो दीदार तो थे चौन सुबहान अल्लाह। यूनुस नबी मच्छी जे पेट जे अंदर हजरत यूसुफ अलैहिस्सलातु सलाम किनान जे खूह जे अंदर भाइरन जे हथों जने खूह में उछलायो वियो त रब से उते तो मेराज कराए चौन सुबहान अल्लाह। होड़े हजरत मूसा कलीम एलाज तो बीठो करेस मिठो तो करेस रब्बे अरनी मौला मुखे पंजो दीदार कराए तुझे इश्क में मुझो हाउ तो फाटे तूर ते रब सा कलाम कंदो गालाइंदो हो पर दीदार करे न सकियो हो। मूसा कलीम मिठो तो करे पर दीदार करे न सकियो पर यो दीदार तो थे त हबीबे किबरिया रहमत दो आलम के तो थे चौन सुभान अल्लाह। मूसा कलीम तो चवे रब मां दीदार कर रब तो चवे दिसण जी तो में हिम्मत ना है जो तू मुखे दिसी सके या दिसण वारी जात आ त मदीने जे मीर जी जात आ जो ईंदो त बाद में पर शान उन जो सब का पहरियो हुंदो मकाम सब का पहरियो हुंदो जे नबी जे करे कायनात पैदा कई थम वो मोहम्मद घोट ईंदो मां अल्लाह जी रूबरू ज़ियारत भी कंदो चौन सुभान अल्लाह। मूसा कलीम तो चवे सही मां दिसी वींदुम रब तो चवे कलीम तो में दिसण जी हिम्मत काने जैसे दिसी वींदुम फरमे अच भला तूर ते मां पंजी नूर जी लाइट दाखिल तो क्या जे नूर जी लाइट दिसी वे त मुखे भी दिसी सघंदे। नूर जी चणग उछलिया थो जे इनके इन जी सट सही वे त मुखे भी दिसी सघंदे। मूसा कलीम नूर जी लाइट जो दिठी त बेहोश थी किरी पियो दिल झले न सकियो। जडे होश में आयो अल्लाह से चुस कलीम दे हवाल खैर तो हो जैसे मुंह में वाकई ताकत ना है जो मां दिसी सके मुंह में वह हिम्मत ना है तरीके चमन वारे चो न कुर्बे मूसा और है कुर्बे मोहम्मद और है तूर सीना और है अरशे मुअल्ला और है के तो इस गुल की क्या मुशाबहत इस रुखे रंग लाल से इसकी बहार और है उसकी बहार और है खुद जाना और है बुलाना और है पान वंजन में दावत में फर्क थींदो आ। मूसा कलीम के दावत थी मिले पर असा जे महबूब मोहम्मद करीम के बिना घुर जे रब अर्श ते तो घुराए। मदीने जो मीर है इमामुल अंबिया है सोहन जो सरदार नबी जिले खैरपुर जा मुसलमानो मदीने जे मीर जा दीवानो पाक नबी जा परवानो जेड़े साल में मिठड़े मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मेराज थियो उन्हीं साल में सोहने नबी के दुख भी डाढा मिलिया सदमा भी डाढा मिलिया। एक तो हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी प्यारी घरवारी अम्मड़ खतीजतुल कुबरा जेका मिठे मोहम्मद करीम जे दुखन सुखन जी साथ वडी मालदार हुई जैसा नबी से शादी कई ही नबी के कदमन में दुनिया लुटाए छड़ी उहा अम्मा जने दुनिया मो हुजूर जी रानी दुनिया मो वई कलमे वारो हुजूर के केडो न दुख थियो होंदो घरवारी जी जुदाई मुड़सन के सदमे दुखन में जरूर पहुंचाईंदी आहे त मदीने जे मीर जी प्यारी घरवारी ही नबी से दुखन में मुझा वेठा हा। वरी इन्हीं साल जे अंदर हुजूर से दीन जी तबलीग जला दीन जी दावत जला ताइफ जे शहर में जने कलमे जी दावत पहुंचाण जला पहुता त ताइफ जे शरीरन पद्माशन लुचन लोफरन मिठड़े नबी जी गालत न बुधी त चवे छा तो उनन जालिमन दरिंदा ना हरकत करे पाक मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथो पत्थरन जा मीह वसाए सोहणे के जख्मी करे छडियो। नबी सही ये जिस्म मुबारक कमो खून मुबारक वड़े तो जिस्म सदो चकना चूर लगो पियो आ। नबी अलैहिस्सलातु सलाम इमामुल अंबिया ताइफ जे घिटन में वेही रहा खून वहे तो जिब्रील हुजूर जी खिदमत में आयो अर्ज करे तो सोना इन्हन जालिमन दरिंदा ना हरकत करे तो मोहम्मद करीम के तकलीफ पहुंचाई आ
ओ मुझा सोहना हबीब ओ मुझा दिलबर नबी दुआ जा हथ तवा खणो आमीन मां थो कया रब हिनन के तबाह बर्बाद करे छड़ींदो नालो निशान न मटबन अगे नबियन के जने कौमुन तंग क्यों तो उन बददुआऊं कयूं उन जा नाला निशान खत्म थी विया नूह नजीउल्लाह जने पंजी उम्मत को तंग तो थे 950 साल की तबलीग के मेहनत कई पर कौम न मनी न मनियो खुदा जो कसम खड़ी मां बैत रब्बी में चवां तो ओ मीरानी साहिबो ओ मदीने के मीर जा दीवानो एड़ो हबीब मिलियो तो खुदा जो कसम जो खैर जो दुआऊं खड़ी आयो रहमत वारो नबी नूह नजीउल्लाह हथ खणी चयो अल्लाह मां ॾाढो इन्हनि को तंग थी वियो आहियां मुंहिंजो चवण त नथा वठनि तकलीफ़ूं था ॾियनि नूह नबी खे केॾियूं तकलीफ़ूं ॾिनऊं ज़ालिमनि एॾियूं तकलीफ़ूं उन नूह नबी खे ॾिनियूं अल्लाहु अकबर अल्लाह जे नबी के दुख ॾिनऊं पर नूह नबी को बर्दाश्त दी हद टपी वई त नूह नबी रब के चयो मौला गर्क करे न पुट ॾिसां न पोटा ॾिसां न ॾोहटा ॾिसां न नामो निशान ॾिसां पोइ अल्लाह से चयो नूह नबी हाणे गलती न कर अज़ाब मोकिलींदोमान से कहिड़ो अज़ाब मोकिलींदे ते पानी जो अज़ाब मोकिलींदोमान जो ज़मीन भी फाटंदी ज़मीन मां भी पानी पर आसमान में भी पानी हजरत नूह अलैहिस्सलातु सलाम के चई तू पंहिंजी बेड़ी तैयार कर जो तू बेड़ी में जेके तोसां गॾु चढ़ंदा उहे तोसां गॾु हिफ़ाज़त में रहंदा नूह अलैहिस्सलातु सलाम बेड़ो तैयार कयो कौम अची टौकूं करे मस्करी करे त नूह पानी पीअण लाइ कोन्हे वरी चए थो त पानी ॿोॾींदी अॼुकल्ह बि ईअं आहे नूह अलैहिस्सलाम चयो बाबा बिल्कुलु ईंदी जेको मां नबीअ ते कलमो पढ़ंदो मुंहिंजे हुक्म ते ज़िंदगी गुज़ारींदो इन अज़ाब खां बचंदो पर जेको मां अल्लाह जे रसूल जे तरीक़े खां उबतड़ हलंदो इन पानी में गोता खाई मरी तबाह बर्बाद थी वेंदो कौम गंदी न मञण वारी ना फरमान उन नूह अलैहिस्सलातु सलाम जे मथों टोंकूं अकेलो नबी थोड़ा मुसलमान हा घणा कोन हा 80-82 मुसलमान पर हे महबूब मोहम्मद जी दुआउन जी बरकत जो लखन करोड़न अरबन में कलमे वारा हैं चओ न सुभान अल्लाह अची नूह ते ठठोल मजाकूं मस्करियूं पो पाण में सलाह कयूं त हाणे हीअं कयूं नूह अलैहिस्सलातु सलाम जे बेड़े में लेट्रिन कयूं गंद कयूं पाखानो कयूं अची गंद कयूं लेट्रिन सां सॼी भरजी वई हजरत नूह नबी रब खे चयो ओ मुंहिंजा अल्लाह हिननि ज़ालिमनि बेड़े में त गंद करे छॾियो आहे रब तो फरमाए नूह गणती न कर गंद इन्हनि कयो आहे त वरी सफ़ाई धोराए अछो उजलो बि इन्हनि खां कराई चओ रब ॾाढो आहे चओ रब ॾाढो आहे अचे तो अल्लाह से उन्हनि खे अहिड़ी बीमारी ॾिनी खुदा जो कसम अॼु दुनिया नथी सुधरे पर रब से सुधारण जे लाइ वरी बि को न को ॾेखारनि थो त मन को सिधो रस्तो वठी वठो चीन जे अंदरि कोरोना वायरस आई ॿुधव न त पाकिस्तान वारा बि हिते लिंग था ॾकनि मत इहा बीमारी असां में अचे पर मां हे अल्लाह जे क़ुरान जॻियो चवां थो त मुसलमान खे इहा बीमारी उन खे न लॻंदी जेको हिन खे जीअ में जायूं ॾींदो ऐं 5 वक़्त पाबंदी सां निमाज़ पढ़े डॉक्टर उन्हनि खे ला इलाज करे छॾियो आख़िर परेशान थी विया त छा कयूं उतों जे मुसलमाननि आलमनि बुज़ुर्गनि सां मिलिया उन्हनि चयो बाबा हिन जो वाहिद हली वियो आहे तव्हां वुज़ू कयो छा कयो वुज़ू कयो जीअं जो वुज़ू कंदा पिया वञनि त बीमारी पोइ ते हटंदी पई वञे इहो अमल ॾिसी उतों जा काफ़र कलमो पढ़ी मुसलमान थी विया पर असांजा मुसलमान अञा बि न सुधरिया अञा बि लीको टपी विया दुकाननि ते रश लगी पई आहे जैसे हे मास्को ॾियो त मुंहुं ढकियूं वात ढकियूं नक ढकियूं मत इहो वायरस असां में हलियो वञे इहा ख़बर न आहे त बीमारी ॾियण वारो केरु आहे त भॼाइण वारो बि केरु आहे उन रब जो दर वठूं जंहिंजा 24 कलाक माफ़ी जा दरवाजा खुलिया पिया आहिनि बीमारियूं ॾींदो बि उहो आहे त मोटाईंदो बि तरी फरमाए इज़ा मरिज़तु फहुव यशफ़ीन रब तो फरमाए बीमारी बि मां ॾींदो आहे त हटाईंदो बि अचो न रब जे दर ते अचो करीम रब जे दर ते उन रब जी सुञाण कयो
मीरानी साहिबो घरन में वेही पंजी जिंदगी बर्बाद न क्यों जे मुख्तसर टाइम कड़ी मस्जिद शरीफ में ईंदो तो बेकार वक्त कीमती बनगी पौंदव जे घर मो निकतो कदम कदम ते गुनाह बख्शजी वींदव दर्जा बुलंद थी वींदव नेकियूं लिखजी वींदव जड़ी क़यामत जे दिहाड़े का नेकी न होंदी रब सैन ॾींहं जे सदके भलारे कुरान मजीद ॿुधण जे सदके मस्जिद अचण जे सदके यकीनन राज़ी थी जन्नत जो फैसलो करे छॾी अची हजरत नूह अलैहिस्सलातु सलाम जे बेड़े में गंद कयूं नूह नबी के रब जो चए परेशान न थी नूह अलैहिस्सलातु सलाम फरमाए मुंहिंजा रब परेशानी खत्म थी वई टेंशन तो होयो छा थींदो अल्लाह से पो उन कौम के बीमारी ॾिनी कोढ़ जी बीमारी छा जी बीमारी कोढ़ जी बीमारी ए फुरणियूं दाणा लिंग सॼा पटजी वियनि अचे थो एडा जालिम बीमारी ही तंहिंजे बावजूद भी न पिया मुड़न कुराड़ो हो कुराड़ो ज़ईफ उनके भी हजरत नूह नबी ते कावड़ वयो तो वनी चे मां भी वनी लेट्रिन करे अचा नूह अलैहिस्सलातु सलाम जे बेड़े में दुश्मनी थो फाड़े पर अल्लाह जी कुदरत बीमारी में लतफत हो पर वो भी न मुड़ियो वयो जो तो पैर खिसकी पियो तो पेड़ो तो सॼो गंद में भरियो पियो हो न अंदर जो ठका थी किरियो तो मानू ने छिके बाहर कड़ी इनके तड़बड़ करायो धोतों साफ जो क्यों तो हमारा जा लिंग ये चमकण लगा हसीन थी वो बीमारी हली एक बे के दस दिनो हेरे असा जे विसखर में भी एकड़ो लाखड़ो पीर चोंदा है उते भी सजे शहर जो गंद ए गूह लेट्रिन पेशा पींदा है को मानू चोंदा है हिन दरगाह ते बस अचण जी देर आ पो खुदा पंजन नाफरमानन के गंद मो शिफा दींदो समझो ता के न जो हिन कुरान के छड़ींदो पो इन गंदन में कमन में पियो होंदो मां दुआ करण आयो हां त अल्लाह सी असा के कुरान सा वाबस्तगी नसीब अता फरमाए आमीन हर के जो बाबा इहा दवा है अची दबला बाल्टियों मानन भरण शुरू कयूं अची पंहिंजे जिस्म के मखन त वरी बीमारी हली वई सॼो अची मुल्क टुटरो आखिर बेड़ो तो साफ थी वियो जो बाबा हाणे असां रहिजी वियासीं वो बाल्टियूं पाणी जो हणी महट सट करे वो पाणी शिफा वारो खई पिया वञे असा जी इन में शिफा वा नूह अलैहिस्सलातु सलाम के रब से जो ॾिठो ई नूह हाणे बेड़ो भी साफ थी वियो थी पर हाणे अज़ाब भी मोकिलिया इन कौम ते खुदा जो अज़ाब आयो हो 950 साल जे नबी मेहनत कई पर उन्हनि ज़ालिमन नबी जी मेहनत के न मनियो नबी ते कलमो न पढ़ियो पो खुदा जो अज़ाब जो आयो अची पानी ही पानी पानी मुल्क थी वियो पानी में बुढ़ी मानू खत्म थी विया ये नूह नबी ते कलमो पढ़ियो बेड़े ते सवार थी यकीनन नूह नबी जे मथो जिंदगी गुजारियो ऐं नूह नबी जे नक्शे कदम ते हलिया यकीनन ये जन्नत जे माड़न जा हकदार थी पुत्र जो को हजरत नूह अलैहिस्सलातु सलाम जो किनान नबियन के वडियूं तकलीफूं आई पुत्र के चई आखिर औलाद तो प्यारी होंदी है ना पुत्र के चई वाणे अज़ाब आयो थी पुत्र भी न पे मने जी अबा छा थो चाहे अज़ाब छा ईंदो पानी वध में वध गोडे तई दो सथरम तई दो धुन तई दो केतरो भी पानी ईंदो मां इन पहाड़ जुदी जबल ते चढ़ी वेंदो काल सावीला जबली यासिमुनी मिनल मा पी तो चवेस काल ला आसिमल यौम मिन अमरिल्लाह हे तो चवे जबल ते चढ़ंदम हे तो अल्लाह जो नबी तो चवे सॼो खुदा जे अज़ाब वारो पानी थी कोन बची सघंदे अचे तो पानी जो आयो तो जबल के भी पार करे वियो तो टड़को करे जो उडण जो लगो तो रड़ियों करे पंहिंजे अब्बे के सॾे पियो अब्बा हाणे मेहरबानी कर अल्लाह तो फरमाए खबरदार नबी पंहिंजे पुट जे लाइ हाणे दुआ त न घुरजाइनि जी मां का दुआ क़बूल न कंदुमि जेकॾहिं इन्हीअ जे लाइ सॾे त मां अल्लाह से नबूवत भी खसे तोखे जाहिलन में बिहारींदुमि ये खुदा जो नबी आ खुदा जो अल्लाह जो नबी आ मुसलमानों कलमे वारो जो 950 साल तबलीग कई मेहनत कई अल्लाह जाने तो कौम न मञियो तो पो खुदा जो अज़ाब आयो इन में गर्क थी विया पानी में बुड़ी विया हिकड़न नबियन जी उम्मतन के नाफरमानन जे करे अल्लाह कोठन जी चकिन के खणी ऊंधो करयो छलो तो चीकण वारो बच्चो भी न रहन हिकड़न नबियन जी उम्मतन के कुरान तो फरमाए कूनो किरदत
खासीन। अल्लाह तो फरमाए हिकड़न के भोला ते बांदर बनाए छड़ियम। जो मां पंजी धीअ दे तके चवे पई अम्मा पंजी शक्ल ॾिठी थी तुंहिंजी त भोली जड़ी आ। पी पुट के तो चवे पुट पी के तो चवे किताबन में अचे तो टे तेरा तो दाहू कुका कंदे मरी विया को खाराण वारो न रहन को बियारण वारो न रहन को दफनाण वारो न रहन। इए उनन जा लाश कुतन ऐं बिलन जे हवाले थी विया तबाह ऐं बर्बाद थी विया। पाजी जे तू असां भी न मञोसे त असां जो भी अलाए छा हाल थी ॾिठव 2010 जी बोड तव्हांखे यादि आहे तव्हां ॾे तेॾे पाणी न आयो उन्हनि खां पुछा कयो वीचारा खुदा जो कसम पाणीअ जो अज़ाब हो 2010 जी बोड मूंखे यादि आहे गौसपुर ऐं कंधकोट जे इलाके इन कश्मीर जे इलाके ॾे शादाद कोट इन पासे ॾे छड़ो मुल्क पाणी पाणी हो। हिकिड़ो मुंहिंजो दोस्त हो वॾो नवाब हो पैसे वारो हो माई फुटबेरी ते ॾिठो मांस हिकु दफ़े पिनंदो पियो वते मां चयोमांसि हथ रखियो मांस त अखियुनि मां पाणी वही आयुसि मूंखे जो ॾिठई त मूंखे चई मौलाना तव्हांखे त मूंखे मां त तव्हांखे सुञाणियां थो तव्हां मूंखे सुञाणियो था मूंखे अल्लाह साईं वॾी मिल्कत ॾिनी ही वॾो किरोड़नि जो मालिक हुम पर जो फुटबेरियुनि ते पिना थो मानी जे खाइण जेतिरी ताक़त कान्हे हओ बेपरवाह रब तोखो को पुछण वारो नाहे तो सभिनी खां ॾाढो तरी फरमाई कुलिल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुतिल मुल्क मन तशाउ व तंज़िउल मुल्क मिम्मन तशाउ व तुइज़्ज़ु मन तशाउ व तुज़िल्लु मन तशाउ बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन कदीर। रब तो चवे बादशाहन जो बादशाह मां आहियां जंहिंखे वणे इज्जत ॾियां जंहिंखे वणे ज़लील कयां जे ज़लील खे इज्जत सां नवाज़ियां त मूंखों को पुछण वारो न आहे। अचो न रब जे दर ते गुनाह जी माफ़ी वठो परचायो रब खे मोटी अचो मन मन परची पवे मन मन जहन्नम जे फ़ैसिले खे मटाए जन्नत जो फ़ैसिलो करे तरी फरमाई या अय्युहल्लज़ीना आमनू तूबू इलल्लाहि तौबतन नसूहा। अल्लाह से फरमाए तो ए ईमान वारो पक्की तौबा करे मुझे दर ते अचो त राज़ी करे जन्नत ॾेई छॾियांव। अॼु वाइदो कयो त गुनाहन खां तौबा कबी गुनाहन खां बाज़ अचबो ओ मुंहिंजा प्यारा भा गुनाह कंदे 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 तुंहिंजी दिलि कारी थी वई आहे जो मस्जिद तोखे नथी वणे निमाज़ तोखे नथी वणे क़ुरान तोखे नथो वणे मिठे मुहम्मद जो तोखे फरमान नथो वणे अखियुनि पूटण खां पोइ ख़ुदा जो कसम नतीजो ॾाढो बुरो निकिरंदो जे क़बर में घिरे पर जे अमल सोणा हूंदई अॼु क़ुरान सां यारी रखी हूंदई क़ुरान सां वफ़ादारी कई हूंदई हिन क़बर में बि क़ुरान ईंदो त मशर जी ख्वारी खां बचाए जन्नत बि क़ुरान वठी ॾींदो। नेकन जी कचारिन में अचो कुरान वारन जी महफिलन में अचो अल्लाह जो कुरान बुधो दीन बुधो मन कुरान ए दीन बुधण जे सदके अर्श ते रब राज़ी थे रोजे में मदीने वारो मोहम्मद खुश थी पवे। अगे जमाने के अंदर लाउड स्पीकर न होया मानो वनी करे कुंडन में वेही वाइज नसीहतूं कंदा हा हाने त अल्लाह जी मेहरबानी लाउड के जरिए भी घर घर में आवाज तो पहुंचे। अजन अमड़न के भी अर्ज क्या तो अल्लाह जो नालो थवे न कुरान के जीअ में जायूं दियो तो तुम मरण का पो कम अचण वारी शय अथव त रब जो कुरान। वाक़ियो अचे तो हसन बसरी रहमतुल्लाह अलैहि वक्त जो वली हो अल्लाह जो नेकोकार बानो हो बसरा जे शहर जो वडो बुजुर्ग हो उन पाड़े में हिकड़ी औरत भी रहंदी ही वा हसन बसरी रहमतुल्लाह अलैहि जे हथ ते बैयत करे मुरी जानी थी ऐं साईं जे वाइज़ नसीहत में अची वेहंदी ही वाइज़ ॿुधंदी ही हुन जो पुट जेको हो त बेदीन हो ग़लत रस्ते ते हलंदो हो नाजायज़ कम कंदो हो ॾाढो ईज़ाईंदो हो ऐं तकलीफ़ूं ॾींदो हो लुचो लोफर हो अची वाइज़ ॿुधी पंहिंजे पुट खे अची घर में वाइज़ कंदी ही बचड़ा अॼु मुंहिंजे मुर्शिद साईं हीअं चयो अॼु मुंहिंजे मुर्शिद हीअं चयो अॼु मुंहिंजे मुर्शिद हीअं चयो पुट खे पिते नौजवान नस्ल पैदा थिया आहिनि अॼु त ख़ुदा रहम करे मोबाइल ऐं टीवियुनि जा आशिक थी पिया आहिनि अॼु क़ुरान जो वाइज़ ॿुधण जे लाइ हिननि खे वक़्तु कोन्हे पर उहो ज़मानो बि हो उहो लुचो लोफर शुकर हो पर अमड़ जी दिलि पई सड़े मन मन सिरात मुस्तक़ीम ते हली पवे मन मन जहन्नम जी बाहि क़बर जे अज़ाब खां बची जन्नत जो हक़दार बणिजी
मां जी गाल कन ते असर न करे। वाक़ियो अचे तो हलंदे हलंदे उन नौजवान के कंहिं वक्त में बीमारी लगी, पर बीमारी भी ॾाढी बुछड़ी। चवंदा आहिनि दुनिया में मूज़ी मर्ज़ चवनि था त यो कैंसर जो मर्ज़ आहे, ला इलाज मर्ज़ जंहिंजो इलाज कोन्हे। अहिड़ी का बीमारी लगी वीचारो ॾाढो परेशान थियो। परेशाननि में थकी जॾहिं माण्हू पवंदो आहे पोइ चवंदो आहे कोई नेकनि ॾे वञा के अलाह वारनि खां दुआऊं घुरायां। तॾहिं शाह अब्दुल लतीफ भिटाई घोट भी चवे थो हल त उन्हनि सां हल जेके हली ॼाणिन, उन्हनि सां न हल मत हली हाल विञाइन। चए थो वेह त उन्हनि सां वेह जेके वेही ॼाणिन, उन्हनि सां न वेह मत वेही वक़्त विञाइन। चए थो और त उन्हनि सां और जेके ओरे ॼाणिन, उन्हनि सां न और मत ओरींदे ओरे रहिजी वञे। तॾहिं शाह साहब भी फरमाए तो कख सड़े पन सड़े सड़े साओ गाहो जिन रिझायो अल्लाह तो न चेतिन खे। अल्लाह खे रिझायो, रब खे परचायो, जिंदगी ते को भरवसो नाहे। अची जो बीमारी छोकरे के वर्दी, नौजवान रोई पंहिंजे अमड़ के चयो ओ मुंहिंजी मिठड़ी अम्मा, मां बची न सघंदो, मां अॼु न सुबुह दुनिया छॾे वेंदमि। ओ मुझी जी जलम्मा मेहरबानी कर पंहिंजे मुर्शिद हसन बसरी के घर वठी आ। अल्लाह वारे को दुआ घुराए तरफ को दर्द मर्ज दूर करे। अमड़ त अमड़ हूंदी आ, अबो भी अबो थई, अमड़ भी अमड़ थी। खुदा जो कसम अमड़ पंहिंजे बच्चे जो सदमो दुख सही न सघंदी, अबो कॾहिं भी सही न सघंदो। आम जाइन ते असां ॾिठो आ नौजवान साईं दुआ तो घुरो, बाबा ख़ैर त आहे, छाजी दुआ? चे अबो अम्मा वेचारा सफ़ा ज़ईफ़ थी विया आहिनि, अमड़ मुंहिंजी कुराड़ी हलण जहिड़ी न आहे, दुआ घुरो त ख़ैर सां ही जहान छॾे वञनि, ख़ैर सां मौत अची वञे, ख़ैर सां वेचारा हलिया वञनि। ॾाढी तकलीफ़ुनि में, पर यार कसम थो अलाह जो कॾहिं अबे अम्मा को इहा दुआ ॿुधी तो त बचड़े जे लाइ चवनि त ख़ैर सां हले, नथा ॻाल्हायो। केॾो भी पुट बीमार हूंदो, अमड़ रोए थी मथों भी मथों रोए थो, अची दुआऊं घुराईंदो, साईं दुआ घुरो त रब हिन खे सिहत ॾे। डॉक्टरनि ला इलाज करे छॾियो आहे, पोइ बि चवनि था साईं दुआ घुरो, असांखे भली घुराए, पर हिन वीचारे जी अञा हयाती असां वारी भी हिन खे ॾेई छॾे। ओ ना फरमान अबे अम्मा जा, अल्लाह जो नालो थी, अल्लाह जो नालो थी, हिननि अबे अम्मा को दुआऊं ॿिन महीननि दुआऊं जे सदके रब बेड़ा पार करे। मां अल्लाह जो कसम खई खणी चवां थो अबे अम्मा जा पिटल सां दर दर ते पिन ते ॾिठा आहिनि, अबे अम्मा जी दुआउनि वारा असां जहाज़नि में ॾिठा आहिनि। मां 2013 में दुबई जे एयरपोर्ट ते लथुमि, नौजवान हिकिड़ो मां सां डुकी मिलियो, भाकुर पाए मिलियो, मूंखे चयईं मूंखे सुञाणियो था? मां चयो न साईं, किथां जा आहियो? मूंखे चयईं मां दादू ज़िले जो, ये जहाज़ त मां उॾारे आयो। मां चयो कीअं ड्यूटी मिली तो रोई पियो। मूंखे चयईं मां यतीम हुम, अबो मरी वियो। अमड़ वेचारी वेचारी पाड़े ओड़े जा थाम मले करे मजदूरियूं करे कपड़ा धोईंदी ही, माण्हुनि जा जेके पैसा मिलन मुझे मथो खर्च कंदी ही, नवा कपड़ा मूंखे पाराई, मूंखे अबे जी कमी महसूस न कराई। वरी जॾहिं मां जवानी जी मंज़िल ते पहुतमि, पढ़ाई भी मूंखे, तालीम भी मूंखे ॾियारई, पर अल्लाह जी मेहरबानी सां मूंखे अम्मा जी एॾी मुंहिंजी ख़िदमत कंदी ही, पर मां अंबई वस कोन घटायो हो। अम्मा खे ज़ोर भी ॾींदो हुअमि, मथे में तेल भी विझंदो हुअमि, अमड़ हथ खणी दुआऊं घुरंदी ही, मौला अल्लाह उहो ॾींहुं ॾेखारींदो पुट जहाज़नि में घुमंदे जे अम्मा जी दुआ जे करे जहाज़ जो पायलट लॻो पियो। सो मुंहिंजा अदा अबे अम्मा जी दुआउनि वारा असां जहाज़नि में ॾिठा आहिनि, अबे अम्मा जा पिटियल असां रोडनि ते पिन ते ॾिठा आहिनि। अल्लाह जो नालो अथव, अबे अम्मा खां बदुआऊं खणी न दुनिया छॾिजो, अबे अम्मा खां दुआऊं वठी वञो। पर हा जंहिंजा जीअर आहिनि उहे उन्हनि जी ख़िदमतूं करनि, पर जंहिंजा मरी विया आहिनि त उन्हनि जे लाइ इस्तग़फ़ार करनि, ख़ैर ख़ैरातूं करनि। मन रब उन्हनि खे बख़्शे, मन क़यामत जे ॾिहाड़े मन तोखे भी माफ़ करे छॾनि। मां त ईअं चवंदो आहियां, भल वक़्त जो वली बणिजी वञे, बुज़ुर्ग बणिजी वञे, पीर बणिजी वञे, केॾे भी उहिदे ते पहुची वञे, पर जे अबे अम्मा जो पिटियल आहे, दुनिया में न तोखे कामयाब नज़र थो अचे, पर आख़िरत में ज़लील ऐं ख़्वार थी जहन्नम में हलियो।
मां नथो चवां, क़ुरान तो चवई वक़ज़ा रब्बुका अल्ला ताबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि इहसाना इम्मा यबलुगन इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ़्फ़िन वला तनहरहुमा। अल्लाह जो कुरान तो चवे इबादत अल्लाह जी कयो, इबादत कंहिंजी, सजदो कंहिंजो, निवड़त न्याज़ कंहिंजी, सिर्फ़ अल्लाह जी। इबादत अल्लाह जी ऐं अबे अम्मा सां सोणा। असां वरी अबे अम्मा सां सोणा न, दोस्तनि यारनि सां सोणो हलंदो। अबो बि चवंदो अबा दोस्त आहिंसि, तूं सम्झाएसि। अल्लाह जो नालो अथव, अल्लाह जो नालो अथव। अबे अम्मा जी इज्जत कयो, अबे अम्मा जी ख़िदमत कयो। इन्हनि जो दुआऊं मिलेव न, अॾिजी वेंदव। इन्हनि जी ख़िदमत कयो। तॾहिं त हज़रत मूसा अलैहिस्सलातु सलाम तो फरमाए, मां ही रस्ते सां पियो वञा, रब साईं फरमायो मूसा, मां चयुमि जी अल्लाह ज़िंदगी में नचो थी, छा मसलो आहे? चे पेरनि खे ठाहे खणो। ज़िंदगी में नचो थी, अॼु तो चवे अल्लाह तो चवेसि मूसा, अॻे तुंहिंजी मां कुराड़ी जीअरी ही, जाॾे तूं वेंदे हथ खणी चवंदी अल्लाह जिते मुंहिंजे मूसा पुट जो पेर हुजे उते ख़ैर कजाई। अॼु मूसा दुआ जो दर बंदि थी वियो अथई। सो अबो अम्मा जीअरो थी त दुआउनि जा हथ खणंदो ई। घरवारी चवंदी त काॾों कमाए समाए कुझु खीसे में खणी अचे त वाह वाह जे कुझु खणी न आहे त सत ॿुधणियूं पवंदई। पर अबो अम्मा चवंदो भली खणी न अचे, पर बचड़े जे चेहरे जो दीदार तो कयां, ये तुंहिंजे चेहरे जा बुखिया थई। न रंजाए जा, इन्हनि खे न रुआर जा। अल्लाह जो नालो ॾेई अर्ज़ कयांव थो, जो तो नबी तो फरमाए, पाक नबी इमामुल अंबिया तो फरमाए, मेराज वारी रात मुझे मिठे रब करीम अबे अम्मड़ जी पारत मुखे नबी से ॾिनी। नबी से फरमाए तो रब मुखे ॾिनी त उम्मत खे चओ मुर उम्मतक या मुहम्मद ऐं युकरिमू लहू सलासा। मुंहिंजा नबी वञ पंहिंजी उम्मत खे हुकुम कर त धरती ते टिनि माण्हुनि जी इज़त करनि, मां अर्श ते राज़ी थी जन्नत ॾियानि। साहबा चयो सोणा उहे कहिड़ा टे माण्हू? फरमाई अल वालिद वल आलिम व हामिलुल क़ुरान। पेरे नंबर ते महबूब चवेन त अबे अम्मा जी इज्जत करें। अॼु आहे इज्जत? अबो वेचारो मथों बी हलियो वियो, छोरे जी ही कार लगी पई आहे, ॻाल्हाइण लाइ तयार न आहे। तबाही अची वई आहे। अंग्रेज़ बेईमान अहिड़ी कोशिश कई त मुसलमाननि खां हिन खां त परे करे छॾियूं, पर अबे अम्मा खां बि परे। दुआ घुरो अल्लाह से अबे अम्मा जी ख़िदमत नसीब करे। आमीन। नबी अलैहिस्सलातु सलाम एक दफ़े हिकिड़े कब्रिस्तान में पिया गुज़रन। मां पंहिंजे वाइज़ खे बस पूरो करण वारो हाँ। मौली साहब सफ़ीउल्लाह भी पहुतो आहे, अनकरीब 5-10 मिनटनि में वो शुरू थींदो। तवज्जो कयो, साईं फरमाए त ये कब्रिस्तान मो टपियो पियो वञा। अल्लाहु अकबर। हिकिड़ी कब्र मो रोवण जो आवाज़ आयो, बाहि जा उलांबा नज़र आया। ये त नबियनि जो नबी हो न। असांजो हूंदो हज़रत मौलाना मोहम्मद हसन साईं शाहपुर चकर वारा कब्र ते कशफ कंदा हा। अल्लाह से कब्र जो मंज़र ॾेखारियो। हो त नबियनि जो नबी आ, हो त सोहणनि जो सरदार आ, आमिना जो लाल आ। नबी साईं जो बीह रहिया त कब्र में बाहि जो ॾिठऊं। ॾाढो साईंनि खे सदमो थी पियो। मां खुदा जो कसम खणी वरी बैत रबी में चवां तो, एॾो असां अबे अमड़ के प्यारा ना आहियूं जेॾा मिठे मुहम्मद के पंहिंजा उम्मती प्यारा आहिनि। साईं बि जन बी रहिया। फरमाए साहब इहो कंहिंजी क़बर आहे? साहबा चयो अल्लाह जा रसूल ख़बर न आहे, अलाए कंहिं। नबी साईं हिकिड़े नौजवान साहबी खे फरमायो वञ मदीने में वञी पढ़ो ॾे त कंहिंजी क़बर आहे, बाहि लगी आहे, अचनि माण्हू गॾु थियनि, ॾिसनि त सही। अॻे माण्हुनि में हमदर्दी ही, हाणे बाबा हमदर्दी कोन्हे। चवंदा बाबा एॾे असांजे मिटनि जो कब्रिस्तान ई न आहे, वञी पाण ॼाणी। ईअं आहे अलाए मां ग़लति थो ॻाल्हायां। अची माण्हू गॾु थिया, हज़ारनि में माण्हू अची गॾु थिया। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उनको पुछा गुछा फरमाई। के चयो सही मां थो सुञाणिया। हिकिड़े चयो सही मां सुञाणिया थो मुंहिंजे सौट जी क़बर। के चयो सही फिलाणो आ फिलाणे जी क़बर। नबी अलैहिस्सलातु सलाम इमामुल अंबिया फरमायो ॾियो ख़बर हिन जे वालिदैन मुको जीअरो आहे। हिकिड़े चयो सही हिन जो
अबो त मरी वियो आहे अमड़ जीअरी अथसि थोरो वेझा सुरी अचो त मां ख़तमु कयां लॻे थो तव्हां अबे अम्मा जा आशिक नथा लॻो जो परे वेठा हो अबे अम्मा जा आशिक सुरी अचनि बाक़ी ॿाहिरि भली वेठा हुजनि ता त पक पवे त अबे अम्मा जा फर्मा बरदार कहिड़ा आहिनि फर्मा बरदार सुरी अचनि जे नाहियो बि रब तव्हांखे फर्मा बरदार करे आमीन त चओ न इमामुल अंबिया नबियन जो नबी सोहणन जो सरदार नबी पाक मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाइन था जो खबर इन जे वालदैन मोको जीअर वा उन जो से अमड़ जीअरी थस अबो त मरी वियो थस नबी तो फरमाए जल्दी क्यों नहीं जे अमड़ के माडे घुरायो माडे वठी अचो साहबा फरमाइन त कुर्बान वञा सा डुकंदा वियासे वञुन कुराड़ी के चयो से त नबियन जो नबी तो के सोहणन जो सरदार नबी तो घुराए ओ आ वेचारी कुराड़ी लठ जी टेक ते हलंदी हलंदी मिठे नबी जी खिदमत में अची पहुती साईं मोखे कीअं घुरायो थव किबला मुखे किए घुरायो थव संजन फरमाए अम्मा तू ज़ईफ होई कमजोर होई अचा मा तोड़े पाण हा पर इनी जे करे घुरायो थ मां ते कबर कहजी आ ये कबर कहजी आ उन औरत जो या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हे मुझे जिगर जे टुकड़े मुझे बचड़े जी कबर आ अखन मा गोड़ा वई आया नबी से फरमाए अम्मा इनके अजाब थी रहो अम्मा हिन जी कबर में हिनके वडी तकलीफ आ तू बुधाए पंजे पुत्र को राजिया कि नाराज औरत जी चीख निकरी वई अल्लाह जा हबीब मां हिन को ॾाढी नाराज आहिनि मूंखे ॾाढियूं तकलीफ़ूं ॾिनियूं संजन फरमाए अम्मा कहिड़ी तकलीफ़ ॾिनी थई साईं नंढड़ो हो मां हिन जी तकलीफ़ सही न सघंदी हुअमि साईं रोवंदो हो मुंहिंजी निंड फिटी वेंदी हुई राज टाइम ते ही पींगो खट सां ॿधी करे लोॾा वेठी ॾींदी हुअमि तव्हांखे बि ॾिनो हुयो हले कोन तव्हां जेके वेठा हो तव्हांखे अमड़नि खट ते पाए सां खॿाही सां पींगो ॿधी सुम्हारियूं हले न असांजे त सुम्हारींदा आहिनि लोॾा ॾिनो अबे जी निंड अम्मा जी निंड ख़तम साईं मां एॾियूं ख़िदमतूं कयूं मांसि वॾड़ो थियो शादी बि कराई मांसि पर मुंहिंजो चवणु न वठंदो हो घरवारी जो चवणु वठे अॼु ईअं बि आहे पर तव्हां वटि मत न हुजे बाक़ी आम जान ते बीमारी आहे साईं मुंहिंजो चवणु न वठंदो इन्ही जे करे मूंखे ॾुख आहे ॾाढो सदमो आहे नबी तो फरमाए अम्मा अज़ाब में मुब्तला आहे अम्मा माफ़ करेसि औरत चवे थी या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माफ़ त कयां पर मुंहिंजी दिलि नथी मनी नबियन जे नबी सोहणन जे सरदार नबी इमामुल अंबिया कायनात जे सरदार नबी उन औरत दे निगाह जो कई हे त नबियन जो नबी हो न निगाह जो क्यों तो उन औरत जो अंदर वारियूं अखियूं भी खुली पयूं अंदर वारा कन भी खुली अखिन सां पंहिंजे बच्चे के सड़ंदे भी ॾिठई रड़ियूं भी ॿुधई चीखा ॿुधई उन अमड़ जी दिलि नरम थी वई रोई करे चवे थी ओ मुंहिंजा मिठड़ा नबी मां पंहिंजे बच्चे के अखिन सां सड़ंदे सही न थी सघां साईं मां पंहिंजे पुट खे माफ़ करे छॾियो अचे तो मुसलमानो औरत माफ़ी जो ऐलान अम्मा कंदी वई उन नौजवान जी कबर थदी थी वई इन्ही जे करे बेली अल्लाह जो नालो थव इन्हनि पोड़नि खे न रंजायो इन्हनि जो दुआऊं वठो इन्हनि सां प्यार कयो इन्हनि सां मोहब्बत कयो इन्हनि जी दुआउनि जे सदके रब ॿुॾल बेड़ा तारे मन जहन्नम खां बचाए जन्नत जो हक़दार करे छॾे सो उहा भी अम्मा हुई बच्चे जी तकलीफ़ ॾिसी अल्लाह जे वली बुज़ुर्ग वटि आई चओ न सुभान अल्लाह साईं रज़ा मोहम्मद के अर्ज़ा त मौली साहब ॿियो वठी अचे मूंखे परे वञिणो आहे साईं सां वाइदो थियल हो त मां इंशाअल्लाह ईंदुमि 11 बजे खां जी अॻु में हलियो वञे बस अल्लाह जी मेहरबानी हाज़िरी नसीब थी रब साईं चल क़यामत ताईं अहिड़ियूं महफ़िलूं नसीब करे आमीन त चओ न इमामुल अंबिया रईसुल अंबिया खतीबुल अंबिया ज़ीनतुल अंबिया ते कलमो पढ़ियो अथव उन जे सदके रब तव्हां असांजो शान बचे उहा कुराड़ी अची उन अल्लाह जे वली बुजुर्ग दे आई जैसे मुझे घर हलो मुझो पुत्र बेचारो बीमार आ हली दुआ घरोस हलो दुआ घरो उन बुजुर्ग चयो अम्मा मां इन जे लाइ दुआ न घुरंदुमि न तुंहिंजे घर ई हलंदुमि हिन पाड़े ओड़े वारनि जूं शिकायतूं माण्हुनि जूं निंडूं फिटाए छॾियूं वॾो ज़ालिम
मां न हलंदुम न दुआई घुरंदोमांस। औरत वेचारी मायूस थी मोटी आई। तवज्जो कयो आखिरी गाल, मायूस थी मोटी आई। पुट के चई बाबा अल्लाह जो वली ना आयो, ॾाढो कावड़जी वियो। जे चयो त मां दुआ त न घुरंदुम पर ईंदुम भी न, पर जे मरी वियो त जनाज़े में भी शरीक न थींदुम। वक्त जो वली बुजुर्ग ना आयो। तवज्जो को मुसलमानों, कलमे वारो कुछ आया हो तो कुछ न कुछ झोली में शयूं खयूं वञो। मन क़यामत में का नेकी न हुजे, मन इन्हीअ जे सदके रब राज़ी थी पवे। अज तौबा जा दर खुलिया पिया थी, पर मौत खां पोइ तौबा जा दर बंद थी वेंदई। अज परचाए सॼो राज़ी करे अचे थो। जॾहिं नौजवान खे अमड़ ॿुधायो त की नौजवान रोअण में पइजी वियो, रोवण में पइजी वियो, रोवण में पइजी वियो। रब खे सॾे, ओ मुंहिंजा अल्लाह, अज हिन बुजुर्ग वली भी माफ़ी जी दुआ जे लाइ दर बंद करे छॾियो। पर मूंखे यकीन आहे तो कुरान में पाण चयो आहे, कुल या इबादियल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिर रहमतिल्लाहि इन्नल्लाह यगफिरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहू हुवल गफूरुर रहीम। अर्शवारो रब तो चवे, केॾा भी गुनाह क्या थी, मुझी रहमत को नाउमीद न थी। अचण तुंहिंजो कम आहे, परचण मां अल्लाह जो कम आहे। ओ मुंहिंजा रब गुनाह क्या थम, ओ मुंहिंजा अल्लाह तू मूंखे माफ़ कर। तॾहिं नबी साईं फरमाए, मौत खां अॻु में माफ़ी वठंदी। ख़बर नाहे तले कॾहिं मौत ईंदी। कंहिं बुजुर्ग वटि हिकिड़ो माण्हू आयो, चयसि उहा राति ॾसियो जंहिं राति में रब खां दुआ घुरां, रब मूंखे माफ़ करे। साईं मां जड़े ॾे को अचिया, मां चवां असां 15 शाबान ते इंतजार कर, भली रात थी, उन रात जो माफ़ी वठ जाए। भलारी रात लैलतुल क़दर जी रात थी, उहा रात सब खां वॾी कीमती रात। पर उन बुजुर्ग चयोसि मौत को अॻु में हिकु रात। चयोसि ख़बर कीअं पवे? जे हर रात के आखिरी रात समझी माफ़ी वठेसि, हर ॾींहं के आखिरी ॾींहुं समझी खुदा को माफ़ी वठ। खुदा जो कसम, यानी आखिरी रात ऐं आखिरी ॾींहुं समझंदो त गुनाह त न थींदो, पर गुनाह जो तसव्वुर भी दिल में पैदा न थींदो। उन नौजवान रोई रब को मेड़ मिंठू करे ऐं पंहिंजी अमड़ खे चई, मां ॻाल्हि ॿुध, बचण मुंहिंजो मुश्किल आहे, बसि मां छॾे वेंदुमि जहान, पर वसियत कयाई थो। वसियत कई अमड़ खे, चई मां हिकु त जॾहिं मां मरी वञा, मूंखे हिननि कब्रिस्तान में दफ़न न कजांइ, कंहिं घर जे कुंड में दफ़न करे छॾिजां, पर कंहिंखे इतला बि मुंहिंजे मरण जी न ॾिजांइ। अमड़ चयुसि छो? चई अम्मा मां वॾा गुनाह कया अथमि, वॾियूं मूं में कोतायूं आहिनि, मता मूंखे कब्रिस्तान में दफ़न करे मूंखे अज़ाब थींदो। मुंहिंजे अज़ाब जे करे मां रड़ियूं कंदुमि, दाहूं कंदुमि, चीखा कंदुमि। ॿुधो ठेड़ी जी पसगिरदाई जा मुसलमान हो, उन रड़ियुनि दाहुनि चीखुनि जे करे मत के नेक निमाज़ी निंड में सुता पिया हुजनि, मत उनजी निंड फिटी न पवे। इन जे करे मूंखे कब्रिस्तान में दफ़न न कजां। ॿिए नंबर ते जाथे मुंहिंजो दम परवाज़ थिए, उन जॻह तो मूंखे हेठि धिको ॾिजां, जीअं मां ऊंधो थी किरां। ऊंधे थी किरां त वरी मूंखे टंग में रसो विझी करे घर जे मैदान ते मूंखे गील जां, ते अल्लाह जो नाफरमान आहे, इन जे करे सज़ा थी ॾियां। मन अल्लाह साईं खे रहम अची वञे, मन रब साईं मूं ते राज़ी थी पवे। अम्मा घर में मूंखे टंग खां वठी गील जाई रसो ॿधी करे। उन औरत वेचारी खे वसियतूं बि पुट जूं 3 गौरियूं लॻियूं। अम्मा कॾहिं बि पंहिंजे बच्चे खे जीअरे त तकलीफ़ न ॾिसंदी, पर मरण कानो बर्दाश्त कंदी। पुट जो दम परवाज़ थी वियो, वसियतूं भी ॾाढियूं गौरियूं, अल्लाह, पर आख़िर बचड़े जी वसियत भी हुई। अची पुट खे धिको ॾिनई, हेठि किरियो, ऊंधो भी कयईंसि। ऊंधे करण खां पोइ रसो टिंग में विझी छिकण जो अञा इरादो कयईं। मथो ग़ैबी आवाज़ आयो, अल्लाह जी बानी मुंहिंजे बाने खे ज़लील न कर, ख्वार न कर। होयो त मुंहिंजो नाफरमान, पर अॼु मां पंहिंजे दोस्तनि में नालो लिखाए छॾियो थमांसि। मन रब साईं असां ते भी राज़ी थी पवे। अमड़ वेचारी गोढ़ा भी उघे थी, एतिरे ते दरवाज़ो खड़की वियो। औरत दरवाजे ते आई, चवे थी केरा मां बदनसीब जे दरवाजे ते हिन टाइम ते पहुतो आ। ॿाहिरों आवाज़ आयो, अम्मा तुंहिंजो मुर्शिद हसन बसरी आयो आ, जल्दी कर दरवाज़ो खोल। औरत दरवाज़ो खोलियो, दरवाज़ो जो खोलियईं। साईं तव्हां त अचण खां ई इनकार करे छॾियो हो, वरी तव्हां हिते पुॻा हो।
हसन बसरी रहमतुल्लाह अलैह फरमाइस अम्मा मां निंड में पियो हुम ओचितो मूंखे ग़ैबी आवाज़ आयो अल्लाह जा बाना अॼु मुंहिंजो दोस्त दुनिया मां लॾे वियो वञ हसन बसरी उनके तड़ भी तू करायस त जनाज़ो भी तू पढ़ेस ऐं खफन दफन जो मसलो सॼो तुझे हवाले आ जीअं जो सुबुह जो टाइम थियो अञा सिज न उभरियो हो ये उन ज़माने में मोबाइलूं न हो उन ज़माने में के अहिड़ियूं शयूं न हो अची ईअं माण्हू गॾु थी विया हज़ारनि में लखनि में माण्हू जमा थी विया उन गुनाहगार बाने जी रब वटि एॾी त तौबा क़बूल थी वई लखनि में माण्हू जॾहिं जनाज़े में शरीक थिया ख़ुदा जो कसम उन जे जनाज़े खे ॾिसी करे बुज़ुर्ग एकड़े लिखियो 700 गुनाहगार उन बसरा जे शहर जा ना फरमान अल्लाह जा बाना उहे वक्त जा वली ऐं बुजुर्ग साले बणजी विया असां भी एड़ी तौबा कयूं मन अल्लाह असां ते राज़ी थी पवे मन रब करीम असां ते परची पवे मुंहिंजी दुआ है अल्लाह ताला तां असां खो उहे कम कराए जिन कमन करण जे करे अर्श ते रब राज़ी थे रोज़े में मदीने वारो मोहम्मद दिल त नथी करे जो जल्दी वाइज बंद कयां पर मजबूरी आ तकरीबन 100-125 किलोमीटर करे मूंखे ॿे हंधि दोस्तनि सां वाइदो थियल आहे उते पहुचंदुमि अल्लाह ताला खां दुआ है त अल्लाह ताला अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए रब साईं असां खां उहे कम कराए जिन कमनि करण जे करे मदीने वारो मोहम्मद राज़ी थिए ऐं इहा ई दुआ कंदो हा अल्लाह हर घड़ी असांखे ज़िंदगी ऐं ताक़त सघ ॾे हिकु दफ़ो मदीनो ज़रूरु ॾिसी अचूं न ॾिसी अचूं नबी तो फरमाए मंजार कबरी वजबत लहू शफाती जे जिंदगी में एक दफ़ो भी मां मोहम्मद जे रोज़े ते अची सलातो सलाम पढ़ी मुझे मथो वाजिबा क़यामत में हथ पकड़े जन्नत में जाए वठी ओ अल्लाह जे नबी जो मुल्क ॾिसी आ बिठे मोहम्मद जे रोज़े ते वनी सलातो सलाम पढ़ी आ त मन बेड़ा ही पार थी वञन बस मां पंहिंजे वाइज़ के ख़त्म तो कयां मुझे सफ़र जो साथी एक तां के मौलूद ॿुधाईंदो पोइ वरी अली गोहर भी माशाअल्लाह आहे जंहिं वटि मौलूदनि जी वरी खाणा काॾे वियो आहे कोन्हे नज़र त आयो मूंखे हिकिड़ी नात तव्हांखे ॿुधाईंदो पर ईअं हथ बथ बंदि न हुजनि हिकिड़ो हूंदो आहे आम पत्थर सम्झो था की न हिकिड़ो हूंदो आहे संगमरमर पोइ तव्हां संगमरमर न थीजो पोइ आम पत्थर थी पइजो सखी भी थियो ऐं सखी बाना इंशाअल्लाह जल्दी जल्दी महबूब जो रोज़ो ॾिसंदा व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।